साल पर इंसाइक्लोपीडिया हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 4.5 एक्सरसाइज में। एक 20 किलोग्राम मायो रखदड़ बंदूक में 50 ग्राम माए जी गोली 200 मीटर फी सेकंड की रफ्तार से फायर कजे थी। हाणे गोली घणी आहे, गोली जो M1 था वठो 50 ग्राम ऐं M2 जेको आहे मतलब बंदूक जो वेट मायो घणो आहे 20 kg ऐं स्पीड घणी आहे केतिरे सां निकिरे थी, गोली जेकी आहे गोली निकिरे थी V1 गोली निकिरे थी 200 मीटर पर सेकंड जी रफ्तार सां। त ॿुधायो पोइते केतिरी रफ्तार सां धिको ॾींदी, मतलब बंदूक पोइते केतिरी रफ्तार सां धिको ॾींदी, हू पाण खे मालूम करणो आहे, V2 मालूम करणो। ऐं हिते कहिड़ी कहिड़ी शइ कुटल आहे, U1 मतलब गोली जी शुरू वारी स्पीड छा थींदी, जॾहिं गोली अञा हली न आहे तंहिं महिल स्पीड छा हूंदा 0। ऐं U2 बंदूक जी शुरू वारी स्पीड छा हूंदी, मतलब पोइते धिकदी छा न, हिन करे ॿई 0 थींदा। हाणे पाण कहिड़े लॉ जा कहिड़े फार्मूले जे थ्रू कंदासीं, लॉ ऑफ कन्वर्जेशन ऑफ मोमेंटम, हुन जे थ्रू पाण कंदासीं। हुन जो फार्मूलो छा आहे, M1 बराबर M1 U1 प्लस M2 U2 छाजे बराबर आहे, M1 V1 प्लस M2 V2 जे बराबर। हाणे वैल्यू पुट कयूं, ॾिसो हिते U जी छा वैल्यू आहे हेॾे 0 ऐं U2 जी भी 0, U1 ऐं U2 ॿई 0 त ही पूरो टर्म ही पाण वटि छा थी वेंदो 0। बाक़ी बचा ही M1 छा आहे पाण वटि, M1 आहे 50 ग्राम, हिन के पाण कन्वर्ट करे छॾंदासीं छा में, kg में, त छा थींदो 0.05 kg। हिते पाण हाणे पुट कंदासीं M1 जी जाइ ते 0.05 kg ऐं V1 घणी आहे 200 मीटर फी सेकेंड प्लस में V2 पाण वटि घणो 20 किलो जी बंदूक आहे, वॾी गोरी आहे 20 किलो जी बंदूक आहे ऐं V2 मतलब बंदूक केतिरी स्पीड सां पोइते धिके थी, ही पाण खे मालूम करणो। हाणे 0.05 खे मल्टीप्लाई कंदासीं 200 सां त जवाब ईंदो 10। कीअं, ही ॿ ॿुड़ियूं इन्हनि में ही कैंसिल थी वियूं, बाक़ी 5 × 10 ही जवाब आयो। प्लस में 2 ऐं 2 0 मतलब 20 V2 ऐं ही पूरो पासो छाजे बराबर आहे, ही 0। हाणे पाण छा करणो आहे, त 10 खे हिन साइड खणी ईंदासीं त ही माइनस जा 10 थी वेंदा ऐं हिते छा रहंदा 20 V2। पाण खे V2 मालूम करणो आहे त ही 20 ज़रब था थियनि त बराबर जी इनसाइड ईंदा, छा थी वेंदा वंड थी वेंदा, -10 जा साॻा हेॾे अची ही V वंड थी विया V वंड। हाणे जवाब छा ईंदो, 1 ॾांहुं 10 ॿिए ॾांहुं 20, V2 बराबर हूंदो -1/2 जे, 1/2 छाजे बराबर हूंदो आहे, मतलब -0.5 मीटर पर सेकेंड जी स्पीड सां हू पोइते धिकदी। माइनस में इन करे आहे छो जो पोइते धिक आहे, गोली जी ओपोजिशन में धिक आहे त इन करे माइनस जो। ठीकु आहे, को बि मसलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल सब्सक्राइब न कयो त चैनल सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।